नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो में खबर ॾींदा हलूं। कंडीयारो भरसान ॻोठ महेरो मेतलो जे रहिवासी ॻोठाणन عابد ميتلو درمحمد मेतलो पारां बााثر عزيزن जी زيادتين खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते عابد मेतलो ज़ाइंदे चयो त मुंहिंजे नाने जी बिरिया वेझो ज़मीन आहे जंहिं ते बिरादरी जे बााثر ख़ैर मोहम्मद ऐं ॿियनि कब्ज़ो कयो आहे। मुख़्तियारकार बिरिया रिश्वत एवज़ फोती खातो बदिलाए छॾियो आहे जंहिं सबबि हू परेशान आहिनि। बााثरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ इन अदालत में पिटीशन दाख़िल कराई आहे जंहिं खां पोइ बााثر मचिजी पिया आहिनि ऐं मौके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं ॾिनियूं पियो वञनि। बिरिया पुलिस बि रिश्वत एवज़ बााثरनि जी वंगारू बणियल ऐं थाणनि जा चकर काटे तकजी पियो आहियां पर को बि तदारुक न पियो थिए। बााثरनि ज़मीन ते कब्ज़ो करे असांखे ज़मीन ते अचण खां मना करे छॾियो आहे। बााثरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ हू तंग अची विया आहिनि। इन वस वारनि खां मुतालबो कयो त नाने जी ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़त्म कराए बााثरनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।